मुहर्रम हराम महीनो शुरू थींदे ही करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ अकीदतमंदन पारां शहर के मुख़्तलिफ़ चौकन ते सबिलिन जो एतमाम कयो वियो आहे। ज़िले इंतज़ामिया पारां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया आहिनि। दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। शहर के मुख़्तलिफ़ चौकन ते CCTV कैमराऊं नस्ब कयूं वयूं आहिनि। अमन अमान जी सूरत हाल के बरक़रार रखण लाइ 4000 पुलिस एहलकार, 800 रेंजर्स ऐं लेडीज़ पुलिस के बि तैनात कयो वियो आहे। आई आहे ऐं हिते अशरो थींदो आहे पहिरीं मुहर्रम खां वठी 12 मुहर्रम ताईं। ऐं ॾींहं जो 11 बजे मजलिस शुरू थींदी आहे। उहा ज़री गाह पाक जेका आहे असांजी, ही बि असां हाणे 2000 में ठाराईसीं। ऐं हर ख़मीस जे ॾींहुं हदीस किसा थींदी आहे ऐं ही ज़री पाक ज़ियारत जे लाइ खुलियल हूंदी आहे। हिते साईं बाकर ज़ैदी साहब 11 साल खां अशरो पढ़ंदड़ आहे। उन खां अॻु में ॿियनि खैरपुर जिले के हसास करार ॾियण खां पोइ शहर के मुख़्तलिफ़ इमाम बारगाह में वाक थ्रू गेट लगाया विया आहिनि। बम डिस्पोजल अमले के बि अलर्ट रखियो वियो आहे। सिक्योरिटी जा इंतजाम जेका आहिनि उहे तमामु मुनासिब आहिनि। असां वटि हिते पुलिस जा एहलकार बि आहिनि, रेंजर्स वारा बि असां ॾे हिते गश्त कंदा रहंदा आहिनि ऐं पिकेट बि असां वटि हिते लॻल आहे। माशाअल्लाह सिक्योरिटी जे हिसाब सां असां तमामु घणा मुतमइन आहियूं। हिते मौलवी साहब ईंदा आहिनि, मुंहिंजे ख्याल में 11 या 12 मौलवी साहब ईंदा आहिनि जेको रोज़ाना 2 कलाक हिते ख़िताब कंदा आहिनि। पुलिस बि नफ़री बि आहे, रेंजर्स वारा बि आहिनि। हिते मौजूद जेके अज़ादार आहे उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन वहीद अली शर सां गॾु शबीर फलियो, सिंध TV न्यूज़, खैरपुर।